सूर्य मथे सॾ अॼु बि साॻिया सम्झा। स्टेज ते वेठल इंतहाई क़ाबिल एहतराम नूर जाकलानी साहब, साईं परवेज़ साहब, वा सजाद साहब, वा निसार मेमन साहब, डॉक्टर हनीफ साहब, मंजूर मेमन साहब, इकबाल जाकरो साहब, साईं परवेज़ ऐं हिन प्रोग्राम खे कंपेयरिंग ज़रिए हवाले मुंहिंजी अदी भेण ज़ुबैर जाफरानी साहब ऐं हिन प्रोग्राम जो सॼो एहतमाम अरेंज करण वारो मुंहिंजो महबूब दोस्त प्यारो वा दाऊद अमर साहब, ये सॼो शहर उन नालो वञे जंहिंजी सभु दोस्त गॾु कया आहिनि ऐं मुंहिंजे किताब जी मोहरती तक़रीब खे हेॾो वॾो हुन मान बख़्शियो आहे। ऐं दाऊद अमर साहब जो तमामु घणो थोराइतो आहियां ऐं हिन पिंडाल में वेठल उहे समूरा दोस्त जेके हिकु मोहबत जो अहसासु खणी करे मूंसां हिते मुंहिंजे तक़रीब में आया, मूंखे पंहिंजाइप जो अहसासु ॾियाराऊं ऐं उन समूरनि दोस्तनि जो नाला सभिनी जा नथो खणी सघां ऐं हथ ॿधी उनखे अर्ज़ु कयां तव्हांजूं मोहबतूं लख थोरा कुर्ब तव्हां जेके मोहबतूं ॾिनियूं आहिनि इहे ज़िंदगी भर यादि रहंदियूं, इंशाअल्लाह विसरंदियूं कोन, छो जो मोहबतूं ग़ाइबियूं आहिनि ऐं लाहिबियूं न आहिनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको किताबु आहे जंहिंजी मोहरत थी आहे आऊं तुंहिंजो अधु, इहो किताबु छपाइण जो सहरो मुंहिंजो ॿिनि महबूब दोस्तनि ॾांहुं वञे थो। हिकु शरीफ़ मंदरो साहब, ॿियो अब्दुल करीम हिमोरो साहब। हीउ किताबु सॼो मुंहिंजो उन्हनि छपायो आहे। इहे उन्हनि जूं मोहबतूं, इहे उन्हनि जा वड़ आहिनि जेके मूंसां उन्हनि जूं सलाहियूं आहिनि। लव यू शिवला साहब कुर्ब, उहे बि इन्हनि जूं मोहबतूं ॻाए सघजनि जो पर लाहे नथियूं सघजनि। ऐं हिन प्रोग्राम खे वधीक ख़ूबसूरत बनाइण लाइ, वधीक खां वधीक ख़ूबसूरत बनाइण लाइ दाऊद अमर साहब जेके बि फ़र्ज़ वरिता से असांखे बिल्कुलु वणिया पे त बाबा प्रोग्राम कयूं था त कुझु शख़्सियतुनि जा एवॉर्ड बि रखो। बहितर आहे त उहे हिन अदब सां आहिनि, पंहिंजे शहर सां आहिनि, पंहिंजे किरदार सां जेके दोस्त वाबिस्ता आहिनि, जंहिंजो कमु आहे उन्हनि खे यकीनन त असां कुझु उहे किरदार मिस थिया हूंदा, पर ही को आख़िरी प्रोग्राम न आहे जेके असां हिते वाइंड अप करे छॾियूं। वरी ॿिया प्रोग्राम आहिनि जेके रहियल शख़्सियतूं आहिनि, इंशाअल्लाह उन्हनि खे बि जेको सो असां उन एज़ाज़ सां जेको सो बख़्शण माना एज़ाज़ बख़्शींदासीं ऐं कोशिशि कंदासीं अवां दोस्तनि महबूब ॿाहिरनि दोस्तनि जे थ्रू। वाक़ई जेके हिन प्रोग्राम में दोस्त न आया उन्हनि ते मयार का बि न आहे, छो जो ज़ाती मसरूफ़ियातूं, ज़ाती कम ऐं माण्हुनि सां ज़ाती रंजिशूं माण्हू थींदियूं आहिनि, पर आउं उन्हनि खे बि इग्नोर थो कयां, पासे ते थो रखां। इन सां पंहिंजे हीअं सां कॾहिं बि हंडाए न रखंदुसि। मूं एॾो वॾो को बि पोरियो को बि कमु नाहे कयो जो आउं चवां त बाबा मुंहिंजो अदब में वॾो पोरियो आहे, मुंहिंजो वॾो कमु आहे। हाणे महिरबानी करे मूंखे वॾे के शाइर अदीब जे नाले सां सुञातो वञे। मूं सिर्फ़ु सिंध जे माण्हुनि लाइ, पंहिंजे धरतीअ लाइ, पंहिंजे मज़लूम माण्हुनि जे लाइ लिखण जी कोशिशि कई आहे, अञा बि लिखण जी कोशिशि कंदो रहंदुसि। हीउ मुंहिंजो अदब ते, सिंध ते, सिंध जे दरिया ते, सिंध जे माण्हुनि ते को बि थोरो न आहे। आउं सम्झां थो त आउं सिंध जो माण्हू आहियां, इहो मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ आहे। हिकु माण्हू इहो चई वई रहे त जंहिं माण्हू खां पंहिंजो वतन वञे पियो ऐं चए त मुंहिंजो घर महफ़ूज़ आहे, बसि ख़ैरु लॻो पियो आहे, पाण इन तबियत जा माण्हू न आहियूं। पाण उन तबियत जा माण्हू जेकॾहिं ॿोली खे ख़तरो आहे त असांखे ख़तरो आहे, जेकॾहिं धरती खे ख़तरो आहे त असांखे ख़तरो आहे, जेकॾहिं दरिया खे ख़तरो आहे त असांखे ख़तरो आहे। तंहिंजे करे उहा शाइरी, उहो अदब जेको इन्हनि चीज़ुनि सां सलाहियल न हुजे, उहो अदीब हा पंहिंजी पाण ख़ुशामदूं वेही करे फैलुनि फाइलुनि ते भले वेही लिखे, भले वेही पंहिंजा किताब कारा लिखे, पर तारीख़, क़ौम ऐं वक़्तु उनखे इहे ज़ाया करे छॾो जीअं माण्हू पाणी पी करे वेंदो आहे, वॉशरूम में पंहिंजो पेशाब कढी ईंदो आहे, धरती जो माण्हू उनखे इहे ज़ाया करे फिटो करे छॾे। हा किताबनि जा ढेर लॻल हूंदा, हा किताबनि जा ढिग फलाणा 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 मुंहिंजा किताब छपिया, पर महमूद दरवेश खे जेकॾहिं का धरती, को वतन, को माण्हू यादि थो करे त उहो पंहिंजी ॿोली, पंहिंजी धरतीअ सां कमिटेड माण्हू हो, तॾहिं हुनखे यादि थो कयो वञे। जेकॾहिं माण्हू पंहिंजी ॿोली सां, पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजे माण्हू सां कमिटेड न आहे त आउं सम्झंदो हुनखे लिखण जी का बि ज़रूरत न आहे। बहितर आहे हू पैदा थियो, हू खाए पीए, हू बिज़नेस करे ऐं मरी वञे, हिन खां वधीक सुठो कमु ॿियो न आहे।
तंहिंजे करे जेकॾहिं को बि राइटर को बि लेखक जे लिखे थो का ज़िमेदारी खणे थो मूंखे मौला अली हिकिड़ो फरमान थो यादि अचे त जंहिं बि कम में तव्हां हथु विझो त हुन में नालो कढायो न त हुन में हथु न विझो तंहिंजे करे असांजा माण्हू सिर्फ़ु किताब छपाइण जी जोड़ में लिखियल हूंदा आहिनि पर मक़सदु ऐं मफ़हूम ऐं उहा को पैगाम न ॾेई सघंदा आहिनि असां कोशिशि कई आहे मुंहिंजे दोस्त मुश्ताक सईद तमामु घणो तमामु जेको मूंखे ॻाल्हायो ऐं वज़ाहिती अंदाज़ में जेको माना चीज़ूं लिखियूं ऐं मुश्ताक जो इहो फ़ख्रु महसूसु थो कयां त हू तमामु आला पाए जो हिकिड़ो अदीब आहे शाइर आहे नावल निगार आहे जंहिंजो इंग्लिश में पंहिंजो हिकिड़ो नावल आयो आहे एग्राइंस एट गिल्ट ऐं उहो माण्हू जेको असांजे शहर में हुजे ऐं हुनजी एतिरी पधीराई न थी सघे महबूब रोई सुठी ॻाल्हि कोन असां सुठियूं शामूं हलाइणु घुरिजनि पर आउं सम्झो मुंहिंजे लाइ उहो क़ाबिल फ़ख्रु आहे मुंहिंजो दोस्त आहे मुंहिंजो महबूब आहे जीअं मुंहिंजो किताब इंग्लिश में तर्जुमो कयो द ड्रीम ऑफ ब्लाइंड आहे हुन दुनिया खे ॾेखारण जी हिकिड़ी कोशिशि कई आहे त असां वटि बि अहिड़ो अदब सिरजे थो तंहिंजे करे आउं हुन तमामु वॾी वज़ाहितुनि में वञण जी कोशिशि नथो कयां छो जो नूर चकरनि साहब वारनि जो पंधु तमामु वॾो आहे उहो टंडो आदम खां निकिता आहिनि काफ़ी दोस्त आहिनि काफ़ी टाइम खां इंतज़ारु कयो आहे ऐं काफ़ी लेट खां उहो आहे प्रोग्राम थोरो लेट थी वियो हुनखे उहो स्टार्ट थियो पर आउं वरी बि चकर समूरनि दोस्तनि जो दिलि जी गहराइनि सां ऐं शुक्रगुज़ार आहियां जेके समूरा दोस्त मूंखे पंहिंजो सम्झी करे मुंहिंजे प्रोग्राम में आया ऐं हिन प्रोग्राम में हिसी ताईं वेठा रहिया आहिनि पोयां महफ़िल मौसीक़ी बि आहे उन में असां साथ निभाईंदा पर हिन प्रोग्राम जो वरी हिकु चकर वज़ाहित कंदुसि त सॼो सहरो दाऊद अमर साहब ऐं उन सां गॾु मंज़ूर मेमन साहब ॾांहुं वञे थो जिन ही मंडल मचायो आहे ऐं तमामु समूरनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां आख़िर में सिर्फ़ु पंहिंजो हिकिड़ो नज़म पढ़ी पंहिंजी जॻहि वठंदुसि इन खां पोइ असांजो सदर साहब आहे उहो पंहिंजो ख़िताबु कंदो उन खां पोइ तरफ़ पाण ईंदासीं महफ़िल मौसीक़ी जे तरफ़ां नज़म हिकिड़ो आहे जंहिंजो उनवान आहे समुंड में किरंदड़ सिज चंड कंहिं प्याले जियां ऐं तूं उन में ॼण भरियल को मद आहे नज़म मूंखे उहो पढ़णो हो जो इक़बाल जाफ़रो साहब पढ़ी वियो आहे मजबूरन हाणे ॿिए नज़म ते आहियो आहियां चंड कंहिं प्याले जियां ऐं तूं उन में ॼण भरियल को मद आहीं कीअं चवां ख़ुदि खे मुकमल तूं ई मुंहिंजो वध आहीं चंड कंहिं प्याले जियां ऐं तूं उन में ॼण भरियल को मद आहीं कीअं चवां ख़ुदि खे मुकमल तूं ई मुंहिंजो अधु आहीं सहकंदड़ ही समुंड जहिड़ो तुंहिंजो सीनो जंहिंखे पंहिंजी छिक छोलीनि साण आहे जंहिंमें बाबी हो ॿुॾो ऐं सारो खारो छाण आहे जंहिंमें दिलि जा ग़र्क़ थिया ग़ौराब आहिनि ॿिन अखियुनि जे विच में बसि रुॻो सैलाब आहे मधु तुंहिंजो अधु मुंहिंजो हा अलाए पाण में मिलंदा कॾहिं मधु तुंहिंजो अधु मुंहिंजो हा अलाए पाण में मिलंदा कॾहिं ऐं बदन जी बांसुरीअ जा सुर वॼाए साह खणंदुसि लिंग तुंहिंजा लहर जहिड़ा ऐं सॼो दरियाह खणंदुसि लिंग तुंहिंजा लहर जहिड़ा ऐं सॼो दरियाह खणंदुसि उञ मुंहिंजे इश्क खे आहे अज़ल जी उञ मुंहिंजे इश्क खे आहे अज़ल जी जाब गुज़री आ घड़ी सा ॼण अजल जी आऊं पंहिंजे साहिलनि तां सींध में तोखे सॼा नींहुं थियो नाज़िल जॾहिं खां नींद में तोखे सॼा मींहं पंहिंजी मोहबतुनि जा वॾ फुड़े वांगुरु वसायां ही वहीअ जे वहट खे अॼु हिन वहीअ जे वहट खे अॼु जल्द जोटे ई वहायूं हा जॾहिं बि खेप लहंदा उमिरि जी हिन आङुरियुनि तां पिया जवानीअ लेप लहंदा पोइ इहो ई चंड साॻियो कोन लॻंदो मध जो भरियल प्यालो पोइ इहो ई चंड साॻियो कोन लॻंदो मध जो भरियल प्यालो ॿिनि अखियुनि जे विच में रहिजी वेंदो पांध आलो आऊं तुंहिंजो अधु जेको तोखे ॻोल्हींदो ई रहंदुसि समुंड में ॿुॾंदड़ के सिज खे हथ विझी ॿाहिरि पियो कढंदुसि जीअं